नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां तारीख़ी खसारे जी टैक्स बजट फ्री पेश कई वई। सिगरेट, एनर्जी ड्रिंक ऐं डबल कैबिन गाॾियूं महांगियूं कयूं वयूं। पाकिस्तान में ठहंदड़ मोबाइल फ़ोन, मोटरसाइकिल, रिक्शा ऐं सीमेंट सस्तो थी वियो। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी हुकूमत खसारे वारी टैक्स फ्री बजट ऐवान में पेश कई, जंहिं तहत महांगाई जी शरह 9.1 रही, जॾहिं त सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो न थियो। बजट में दफ़ा लाइ 12 अरब ऐं 89 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ ॾिनी वई। पेश कयल बजट तहत चांवर, अटो, खंडु, खीर, ॾही, पटाटा, माचीस ऐं दाल महांगी करण जी सिफ़ारिश कई वई। थूम, अदरक, लूणु, ॿाकरो गोश्त, चांहि पत्ती समेत मुर्गी ऐं ॿियूं शयूं बि महांगियूं थींदियूं। बसर, टमाटा, बिजली, पेट्रोल, डीज़ल ऐं घास रेट सस्तो थी वियो। अवाम तरफ़ां हुकूमती बजट में सस्तियूं कयल शयूं वरी दुकानदारनि पारां खोट ॼाणाए मुक़रर रेट ते मिलण जो दाहूं कयूं पयूं वञनि। होॾां अपोज़िशन तरफ़ां हुकूमती बजट रद्द कई वई। शहबाज़ शरीफ़ बजट खे तबाहीअ जो नुस्ख़ो करार ॾेई छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट अवाम दुश्मन आहे, उन में रुॻो अमीरनि खे रिलीफ ॾिनो वियो आहे। ANP अॻवान असफंद यारवली चयो आहे त हीअ बजट IMF जे बजट आहे, उन खे मुकमल तौर ते रद्द करियूं था। जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ चयो आहे त बजट रुॻो IMF जी बजट आहे, हिन बजट खे अमीर दोस्त बजट ई चई सघिजे थो।